ठठे ज़िले जे साहिली पटिया वारनि तहलकनि घोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर जे माज़ीअ ते नज़र विझंदासीं त ही ॿई तहलका सिंध में सभ खां पोइते पियल तहलका हुआ। सालनि खां हिननि ॿिन्ही तहलकनि में तरक़ी त परे जी ॻाल्हि आहे, पर इलाइक़े वासियुनि कॾहिं शायदि तरक़ीअ जो तसवुर बि न कयो हो। साहिली पटीअ जा माण्हू हमेशह पाण खे लावारसे निंधणको सम्झंदा रहिया। साहिली इलाइक़नि जे तरक़ी कंहिं ख़्वाब मिसल बनियल हुई, जेका फ़क़ति माण्हू खुलियल अखियुनि सां ॾिसंदा हुआ। हर दफ़े इलेक्शनी उम्मीदवार खेनि सोनरी ऐं सरसब्ज़ ख़्वाब ॾेखारे पंहिंजो कमु कढंदा रहिया। पर अॼु जॾहिं साहिली पटीअ जे उन्हनि ॿिन्ही तहलकनि घोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर ते नज़र विझंदासीं त उहे ॿई तहलका सिंध जा मिसाली तहलका लॻंदा ऐं हक़ीक़त में अॼु तरक़ीअ जा मिसाल सॼी सिंध घोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर जा ॾींदी आहे। हिन ॿिन्ही तहलकनि जो वॾे में वॾो सबबु 2018 वारी इलेक्शन में साहिली तक PS 78 घोड़ाबाड़ीअ तां MPA जी सीट ते कामयाबी माणींदड़ PPMP हाजी अली हसन ज़रदारी बनियो। गुज़िरियल 5 सालनि जे दौर में PPMP हाजी अली हसन ज़रदारी साहिली पटीअ जे तहलकनि घोड़ाबाड़ी ऐं केटी बंदर में रिकॉर्ड तरक़ियाती कम कराए न रुॻो उतां जे माण्हुनि पर सॼी सिंध खे हैरत में विझी छॾियो। रुॻो तरक़ियाती कम न कराया, पर उतां जे माण्हुनि जो भरजलो ऐं सहारो बणिजी अॻिते आयो। हाजी अली हसन ज़रदारी 2018 में MPA जी सीट ते कामयाबी माणण खां पोइ साहिल वासियुनि सां कयल हिकु हिकु वाइदो पूरो कंदे पीपल्स पार्टी जे आला क़यादत जे सहकार ऐं मदद सां तरक़ियाती रिथाऊं ॾिनियूं, उहे गुज़िरियल 50 सालनि में बि न मिलियूं हुयूं। उन वक़्त जे PPMPA ऐं हाणोके सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी घोड़ाबाड़ी शहर में 60 बिस्तरनि वारी तहलका अस्पताल सां गॾु केटी बंदर शहर खे पीअण जो साफ़ पाणी ऐं बिजली ॾियण समेत केटी बंदर जे 20 ॻोठनि खां मथे ॻोठाणनि खे पिणु पाणी ऐं बिजली जहिड़ियूं सहूलियतूं सां आरास्ता कयो। मुझो नालो पूर्णम हाशमी, ॻोठ मोहम्मद हाशिम डोकी, यूनिट काउंसिल महर। ही जेको वरखां रोड अचे पियो, इहो रोड उतां खां जेको अची महर टू साकरो रोड सां मिले थो ऐं महर टू साकरो वारो रोड जेको आहे तंहिंजो कमु इहो हले पियो, इहो तमामु बहितरीनु सुठो कमु पियो थिए। असां इन कम जे हवाले सां मोहतरम हाजी अली हसन ज़रदारी जा असां हिकु छा पर असांजो तमामु क़ौमूं जेके आहिनि से शुक्रगुज़ार आहिनि, उहो तमामु ख़ुशि आहिनि ऐं उहो इहो चवनि था त असां जेको काफ़ी सालनि खां वठी हिकु तमामु मुश्किल मामले में घिरल हुआसीं, उहो हाजी साहिब जी महिरबानी सां असांखे हिकु रोड मिली वियो आहे सुठा, जो असां शहरनि ताईं आसानी सां पहुची सघूं था। उहो तमामु ख़ुशि आहिनि, तमामु हाजी साहिब मां मुतमइन आहिनि ऐं उन्हनि सभिनि जो इहो ई चवणु आहे त हाजी साहिब जिन जी वॾी महिरबानी आहे ऐं पंहिंजो आसिफ अली ज़रदारी साहिब जी महिरबानी आहे, चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जिन जी महिरबानी आहे, CM साहिब जिन जी महिरबानी आहे, अदी फिराल टालबर साहिबा जी महिरबानी, जिन जे थोरनि सां इहे तरक़ियाती कम थी रहिया आहिनि। हाजी अली हसन ज़रदारी जे काविशनि सां साहिली पटीअ जे शहरनि ऐं ॻोठनि जा हज़ारे किलोमीटर रोड ठहण खां पोइ ही सॼो इलाइक़ो सफ़री सहूलियतुनि जो मिसाल बणिजी वियो। जॾहिं त साहिली पटीअ जे आबादगारनि खे पाणी पहुचाइण लाइ ॿिन्ही तहलकनि जूं शाखूं ऐं ब्रांच पका कराए हज़ारे गैर आबाद ज़मीनुनि खे आबाद करण लाइ ज़मींदारनि खे मौक़ो फ़राहम कयो आहे। पीपल्स पार्टी जे हिन जाखोड़ी किरदारु कोस्टल हाईवे जो कमु शुरू कराए न रुॻो केटी बंदर जे ॻोठनि खे समुंड जे पाणीअ में ॿुॾण खां बचायो, पर शहीद राणी जो ख़्वाब खे साबिया जो जामो पाराए इंसानी हमदर्दीअ जो मिसाल क़ाइमु कयो आहे। संदसी दौर में झंपी रोड खे तहमीर कराए कोस्तान वासियुनि जे चपनि ते मुर्कूं मोटायूं। हाजी अली हसन ज़रदारी जे कोशिशुनि सां ग़ुलामलाए खां पीरपठो ऐं पीरपठो खां घोड़ाबाड़ी डबल रोड जो कमु थियण सां गॾु सिजावल रोड खां बघाड़ मोरी ऐं पीरपठो ताईं डबल रोड ठाराए सफ़री सहूलियतुनि लाइ मौसर किरदारु अदा कयो। संदसि बेमिसाल कमनि ऐं अवामी ख़िदमत ॾिसी पीपल्स पार्टी 2024 वारी इलेक्शन में न रुॻो PS 76 साकरो तां टिकट ॾिनी, पर इलेक्शन में कामयाबु थियण खां पोइ खेसि सूबाई वज़ारत जा 2 कलमदान पिणु ॾिना, जंहिंखां पोइ अॼु बि उन ई वलवले ऐं फ़ैराक दिलीअ सां सूबाई वज़ीर हाजी अली हसन ज़रदारी साकरो केटी बंदर घोड़ाबाड़ी ऐं ठटे में तरक़ियाती कम लाइ जिदोजहद करे रहियो आहे ऐं 2024 जी इलेक्शन खां पोइ थोरे ई अरसे में केतिरा ई नवां रस्ता बिजलीअ जूं तरक़ियाती रिथाऊं पिणु ॾियण सां गॾु तइलीम ऐं सिहत ते कमु करे रहियो आहे। उहो ई सबबु आहे जो हाजी अली हसन ज़रदारी अवामी सतह ते हिकु मक़बूल ऐं इंसान दोस्त अॻवान थी साम्हूं आयो आहे।